माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो जुलाई 2021 है। पेश खिदमत है असद चाचड़ जो नारान सैफुल मलूक ढंड ते लिखियल नज़्म पिरिय जो देस। आवाज साकिब अबरू। पिरिय जे देस में माण्हू करे महसूस थो मिठड़ो, नज़ाकत सूंह जी चौलस अखिन खे यार थी भासे। ही पर्बत रक्स कन था ॼण अखिन में जाग जागे थी। थदेरिया हवा के दी वञे थी रूह में लहंदी। नज़ारा सूंह जा ॾाढा अखियुनि खे ताज़गी था ॾियनि। बर्फ जी हीअ नमी उॾरी बदन खे थी ॾिए फरहत। ऐं चोॾस को पिरीअ जो आ विकोड़े वियो वलर मूंखे। नज़ारा सूंह फितरत जा ॾिसी अखड़ियुनि भॻा आरस। हुसन जी हा का चोॾस हसी ही था का चोॾस। नदी सैफुल मलूकिया ही पाणी पा का चोॾस। परियूं सभु हसीनाऊं गॾियूं हिन पार हिकिड़े में। ऐं पर्बत विच सीने में सॼे संसार हिकिड़े में। नदीअ जे विच में आहियां मां मकड़ीअ ते सवारी थियो। हले थो वंझ दिल ते ॼण इहे गड़गाट पाणीअ जा कनि था रूह खे ताज़ो। पिरीअ खे मां ॾिसां थो ऐं ॾिसनि थियूं हू सभई मूंखे। पिरीअ खे मां ॾिसां थो ऐं ॾिसनि थियूं हू सभई मूंखे। समूरी झील थी भासे को ख़ुशबूअ जो बदन वासे। असांखे सूंह त्यागे थी ही पर्बत रक्स कनि था ॼण अखियुनि में जाग जागे थी। अखियुनि में जाग जागे थी। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद के हासिल करण लाइ जेकर अहां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध के सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।